तव्हां वटि जेको सेट आहे त आहे न, भला यार हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। आईफोन वठंदई वरी उन लाइ खीसा नंढा ठाराईंदई अॻियां, त जीअं उहो 3 कैमराऊं ॿाहिरि ज़ाहिर थियनि। कॉल ईंदन बि कोन, मोबाइल साइलेंट ते रखी छोरियुनि जे भरिसां क्रॉस करण जी कोशिशि कंदई कन ते, बाबा मूं वटि आईफोन आहे, पोइ छा करे छोकिरी तोखे? माना इहो मक़सदु छा तुंहिंजे चवण जो? पाण में टैलेंट न अथई ऐं सेटनि जा सहारा थो वठे छोकिरीअ खे फासाइण लाइ। बेहया केॾो आहे यार। रुगो छोरियुनि जो ॾोह बि न आहे, छोरनि जो बि दांगीअ सां मोकारो थियल थी वियो, कसम सां। इहे बि ईअं ई थी बूज़ी, वरी दोस्त यार या सेट वठी ऐं वरी पोज़ हणंदा त चवंदई त असां ई मालिक आहियूं सेट जा। झट खां पोइ दोस्त चवंदई थैंक यू, दड़ियल आहे हिकिड़ा। पंहिंजे क़ाबिलियत ते अचु न, क़ाबिलियत ॿाहिरि कढ न पंहिंजी। अंदर जो वेशी जानवर जेको सुतो पियो थी हुनखे मुङेरा खाराइण छॾे ॾे, गोश्त खाराए त गोश्त नंढो वॾो, सम्झी न, वॾो माना आंटियूं, गोश्त खाराए हुन जानवर खे। शींहं कॾहिं गाह न आहे खाईंदो, सम्झई न।